साइंस क्लास 7 बाब 12 सबक 9 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस आया साइंस उस्ताद नजीला चन्ना अवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼु असां क्लास 7 जी साइंस जे बाब 12 जो दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस जे बारे में ॻाल्हाईंदासीं। दौर जा सवाल में असांखे 2 मश्कूं हल करणियूं आहिनि। पहिरीं मश्क आहे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी मदद सां ख़ाल भरियो। 7 जेके आहिनि ख़ाल आहिनि उहे असां हिननि लफ़्ज़नि जी मदद सां उहे भरींदा वेंदासीं। ऐं मश्क जो ॿियो जेको हिसो आहे ॿी मश्क आहे हेठि ॾिनल बयाननि मां सही बयाननि लाइ टी यानी ट्रू ऐं ग़लति बयाननि लाइ एफ यानी फॉल्स ते गोल दाइरो लॻायो। जेकॾहिं हीउ बयानु तव्हांखे सही लॻे थो त ट्रू खे असां गोल दाइरो पाईंदासीं। जेकॾहिं इहो बयानु ग़लति आहे त एफ खे गोल दाइरो पाईंदासीं। असीं पहिरें हिसे खां शुरूआत कयूं था। नंबर पहिरियों ख़ाल आहे साइंसी नज़रियो जेको काइनात जे देश जी वज़ाहत करे थो तंहिंखे बिग बैंग चइबो आहे। बिग बैंग हिकिड़ो अहिड़ो साइंसी नज़रियो आहे जेको असांखे काइनात जे छा जे बारे जी वज़ाहत कंदो आहे। तव्हांखे यादि हूंदो त बिग बैंग यानी वॾो धमाको साइंस में इहो हिकिड़ो नज़रियो आहे जेको ॿुधाए थो त वॾे धमाके सां हिन काइनात जी शुरूआत थी आहे या इब्तदा थी आहे। तंहिंजे करे इब्तदा वारो लफ़्ज़ इन पहिरें असांजे ख़ाल में फिल थींदो। सो असां इब्तदा खे नंबर पहिरियों अॻियां ॾेई छॾियूं था त इहो पहिरें ख़ाल में फिल थींदो। नंबर ॿियों स्टेटमेंट आहे तारा दरअसल वॾा बाल हूंदा आहिनि जिन में ख़ासि करे ख़ाल ऐं ख़ाल हूंदा आहिनि। तारा जेके आहिनि उहे वॾा बाल आहिनि। उन्हनि जे अंदरि ख़ासि तौर ते 2 वॾियूं गैसूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी जो नालो आहे हाइड्रोजन ऐं ॿी जो नालो आहे हेलियम। त असां हिन में यानी पहिरें नंबर में भरींदासीं हाइड्रोजन ऐं ॿिए ख़ाल में हेलियम। तंहिंजे करे हाइड्रोजन खे बि असां ॿिए ख़ाल जो नंबर ॾियूं था ऐं असां वरी ईअं हेलियम खे पिणु ॿिए ख़ाल जो ई नंबर ॾींदासीं त इहे ॿई ॿिए नंबर स्टेटमेंट में उन्हनि जे ख़ालनि में फिल थींदियूं। नंबर 3 स्टेटमेंट आहे नीरे रंग जे तारनि जो टेम्परेचर ॻाढ़े ऐं फिके या नारंगी रंग जे तारनि खां डैश हूंदो आहे। तव्हांखे पंहिंजे वीडियो लेक्चर में इहो यादि हूंदो त असीं पढ़ियो हुयोसीं त नीरे रंग जा तारा जेके आहिनि उहे ॻाढ़े या फिके ऐं नारंगी रंग जे तारनि खां वधीक गरम हूंदा आहिनि। यानी हिननि जो जेको नीरे रंग वारनि तारनि जो टेम्परेचर आहे उहो ऊचो हूंदो आहे या आला हूंदो आहे, वधीक हूंदो आहे। 3 नंबर ख़ाल में असांजो कहिड़ो लफ़्ज़ फिल थींदो ऊचो या आला। हिननि जो गर्मी पद तमामु वधीक हूंदो आहे। सो ऊचो या आला 3 नंबर वारे ख़ाल में फिल थींदा। नंबर 4 स्टेटमेंट आहे कहकशां में ख़ाल ऐं ख़ाल जो वॾो मजमूओ हूंदो आहे। कहकशां में 3 शयूं जेके आहिनि उहे मुख्य तौर ते उन्हनि जो कहकशां पाण मजमूओ हूंदी आहे। उन में कहिड़ियूं शयूं फिल थींदियूं चाहे स्प्रिंग नुमा इहो कहकशां जो हिकिड़ो क़िस्म आहे सो इहो न थींदो। मादो इन खे बि छॾियूंसि था। तारा थी सघनि था। डस्ट ऐं गैस इहे 3 जेके आहिनि असां हिननि ख़ालनि में फिल कंदासीं। 4 में कहकशां में तारा डस्ट ऐं गैस इन्हनि जो तमामु वॾो मजमूओ हूंदो आहे। हक़ीक़त में तारनि डस्ट ऐं गैस जे मजमूए खे ई कहकशां चवंदा आहियूं। तंहिंजे करे असांजो जेको इहे 3 लफ़्ज़ आहिनि उहे 4 में फिल थींदा। सो असां उन्हनि खे 4 नंबर ॾींदासीं त तारा बि 4 नंबर ख़ाल में फिल थींदा।
गैस बि चौथे नंबर ख़ाल में फिल थींदी। ऐं असांजो टियों जेको आहे इन जो मजमूए जो हिसो उहो आहे डस्ट। डस्ट पिणु असांजी चौथे ख़ाल में फिल थींदी। नंबर 5 स्टेटमेंट आहे लेंस नुमा कहकशां विचोले क़िस्म जी खाल ऐं खाल कहकशां हूंदियूं आहिनि। लेंस नुमा जेका कहकशां आहे उहा विचोले क़िस्म जी डैश ऐं डैश कहकशां हूंदियूं आहिनि। लेंस नुमा जेका कहकशां आहे उहा स्प्रिंग नुमा ऐं बेज़वी क़िस्म जूं विचोले क़िस्म जूं कहकशां हूंदियूं आहिनि। इन्हनि ॿिन्ही जे मेलाप सां लेंस नुमा जेका कहकशां आहे उहा ठहंदी आहे। सो नंबर 4 में इहे ॿई जेके लफ़्ज़ आहिनि उहे फिल थींदा। नंबर 5 में स्प्रिंग नुमा ऐं ॿियो आहे बेज़वी। स्प्रिंग नुमा ऐं बेज़वी कहकशां मिलंदियूं आहिनि त लेंस जहिड़ी जेका कहकशां आहे उहा ठहंदी आहे। नंबर 6 ख़ाल आहे ऊंदाहो गार दरअसल खिला में अहिड़ो हंधु हूंदो आहे जिते ख़ाल पंहिंजे पाण ते ओचितो ई ओचितो किरी पवंदो आहे। सो असां वटि बाक़ी वञी ऑप्शन बचे थो मादो ऐं ॿियो असां वटि वञी करे ऑप्शन बचे थो रोशनी। तंहिंजे करे मादो जेको आहे उहो असां पढ़ियो हुयोसीं त उहो जेकॾहिं गार ऊंदाहे गार में ब्लैक होल में पहुचंदो त उहो ओचितो ई ओचितो पंहिंजो पाण ते किरी पवंदो आहे। सो नंबर 6 में फिल थींदो मादो मेटर। आख़िरी असांजो ख़ाल आहे 7 टेलीस्कोप उहो औज़ार आहे जेको परे वारनि शयुनि तां ईंदड़ डैश खे यकजा करे सघंदो आहे। परे खां ईंदड़ रोशनी खे यकजा करे सघंदो आहे। इहो ई लफ़्ज़ बि बचियो आहे ऐं 7 ख़ाल में इहो ई फिल थींदो। तंहिंजे करे रोशनी खे असां नंबर ॾींदासीं 7। 7 ख़ाल में लफ़्ज़ रोशनी फिल थींदो। इहे हुया असांजे पहिरीं मश्क जा जेके ख़ाल हुया उहे फिल कयासीं। हाणे पाण ॿियो हिसो जेको आहे उनखे ॾिसंदासीं। नंबर 2 आहे हेठि ॾिनल बयाननि मां सही बयाननि लाइ T ऐं ग़लति बयाननि लाइ F ते गोल दाइरो लॻायो। नंबर 1 बयानु आहे हीअ काइनात अटकल 10 बिलियन साल अॻु वजूद में आई। असां पंहिंजे लेक्चर में पढ़ियो हुयोसीं त हीअ काइनात अटकल 14 बिलियन साल अॻु वजूद में आई आहे। तंहिंजे करे हीउ बयानु 10 बिलियन साल वारो ग़लति आहे। फॉल्स खे असां गोल दाइरो पाईंदासीं। नंबर 2 CMB कॉस्मिक मैटर ब्लू रेडिएशन लाइ इस्तेमालु थींदो आहे। इहो हिन जो ग़लति फुल फॉर्म ॾिनो वियो आहे जॾहिं त हिन जो जेको फुल फॉर्म आहे उहो आहे कॉस्मिक माइक्रोवेव बैकग्राउंड रेडिएशन। तंहिंजे करे असां हिन बयान खे F खे गोल दाइरो पाईंदासीं त इहो ग़लति बयानु आहे। नंबर 3 आहे नासा सन 1992 ईस्वीअ में COEB नाले सां हिकु सैटेलाइट खिला में मोकिलियो हुयो। हाणे नासा 1992 में हिकु सैटेलाइट खिला में मोकिलियो हुयो पर उनजो नालो आहे COBE। हिते ॾिनल आहे COEB। तंहिंजे करे इनखे जेकॾहिं असां COEB जे बुनियाद ते ॾिसूं त इहो पिणु फॉल्स थींदो। जेकॾहिं किताब जी ग़लती आहे त पोइ इहो COBE हुजे हा त इनखे असां ट्रू कयूं हा पर COEB आहे तंहिंजे करे असां हिनखे फॉल्स कंदासीं। नंबर 4 आहे सिज जो टेम्परेचर अटकल 6000 दर्जा सेंटीग्रेड आहे। इहा ॻाल्हि सही आहे। सिज जो टेम्परेचर तक़रीबन 6000 डिग्री सेंटीग्रेड हूंदो आहे। नंबर 5 आर्कट्यूरस नाले वारो नीरो तारो सभ खां वधीक गरम हूंदो आहे। असांखे ख़बर आहे त असां पढ़ियो आहे आर्कट्यूरस नाले जेको तारो आहे उहो नीरो नाहे हूंदो, उहो नारंगी हूंदो आहे। तंहिंजे करे ही स्टेटमेंट पिणु फॉल्स आहे। ऐं आर्कट्यूरस जीअं त नारंगी तारो आहे तंहिंजे करे हुनजो टेम्परेचर वधीक कोन हूंदो। नंबर 6 जंहिं कहकशां में ज़मीन मौजूदु आहे तंहिंजो नालो नुरी पटो मिल्की वे आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ऐं तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त असां वारी कहकशां जो नालो मिल्की वे गैलेक्सी आहे। नंबर 7 आइंस्टाइन साइंसदान कहकशाउनि जी दर्जाबंदीअ जो ख़्यालु ज़ाहिर कयो। असांखे ख़बर आहे त कहकशाउनि खे जेको मुशाहिदो जंहिं कयो उनजो नालो हबिल हुयो, एडविन हबिल, जंहिं हबिल टेलीस्कोप ठाही हुई ऐं उन ई दर्जाबंदी जो ख़्यालु ॾिनो हुयो। आइंस्टाइन कोन ॾिनो हुयो। तंहिंजे करे इहो स्टेटमेंट या इहा ॻाल्हि पिणु एफ आहे, फॉल्स आहे, ग़लति आहे।
नंबर 8 सिज असां वरी कहकशां जे मर्कज़ खां अटकल 15,000 नूरी साल परे वाक़ियो आहे। इहा ॻाल्हि पिणु ग़लति आहे। असांजे सिज जो मुफ़ासिलो उन मर्कज़ खां 25,000 नूरी साल आहे। नंबर 9 सिज जहिड़े तारे जी ज़िंदगी जो आख़िरी मरहलो ऊंदाहूं गार यानी सिज जॾहिं आख़िरी मरहले ते पहुचंदो त ब्लैक होल में तब्दील थी वेंदो। इहा ॻाल्हि ग़लति आहे। ब्लैक होल में उहे सितारा तब्दील थींदा आहिनि जेके मैसिव स्टार हूंदा आहिनि, वॾे वज़न वारा हूंदा आहिनि। सिज विचोले वज़न वारो नंढे वज़न वारो तारो आहे। उनजो ज़िंदगी जो आख़िरी मरहलो वाइट ड्वार्फ हूंदो आहे, ब्लैक होल कोन हूंदो आहे। नंबर 10 तारनि जा मेड़ आसमान में फ़क़ति ख़्याली जिस्मनि जी अकासी कंदा आहिनि। इहा ॻाल्हि सही आहे। स्टार कॉन्स्टिलेशन जेके आहिनि उहे हिकिड़े ख़्याली जानवरनि जी शिकिलनि जी अकासी कंदा आहिनि, जॾहिं त उन्हनि जो ॿिए कंहिं बि हक़ीक़त सां वास्तो कोन्हे को। असांजो जेको लेक्चर आहे उहो हिते पुॼाणी ते पहुचे थो। असां पंहिंजी दौर जा सवाल जा 2 मश्कूं हल कयूंसीं। वरी हाज़िर थींदासीं नए वीडियो लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।